उन जो बनो हुजे वजन जो गाड़ी जो उनते बाबा साईं जी डाक्सन होती गाड़ी डाक्सन सोना गुल मोहम्मद शाहबाज शाह रहमतुल्लाह अलैहि हलैंदा जे जलसो करायो वो भी अजीज हुन चयो तो भाई तो कड़क में न चलदी तो मुझो कड़क गाई थी वेंदी हुजे समत तकरीबन 150 फुट भाई तो ना चलदी हुन चयो तो चेको चा फकीर बाबा मामो भी थे मामा जेका तुझी कड़क गाई जी वही बे टुकड़े जेतिरो तुझो अन्न पहुंचो वो अन्न पो मानी दो चेना नेठ अंतोन के मनाए असा पाण अखिन सा ॾिठी से सोने मुर्शिद करीम जी करामात बचपन जी अखिन सा साईं जी गाड़ी गुजर वो डाक्सन कंदी वने पई साईं बिया फकीर फुकरा पंध हुदाई साईं जी गाड़ी गुजर कर या कहे के या खबर न पहुंची तो खीसे में मोबाइल निकली वही पैसा निकली वरना सिर जी परवाह भी न होंदी आ पो तो उन मरे गुजर थियो कड़क सीधी थींदी वनी जे टाइम वो मौको आयो रबारे जो कड़क गाड़ी न वई वो कड़क साबुत थी वई आए वो दुनिया ॾिठी असां पाण ॾिठी से वो जो मरे कड़क लुणी लाबारो कहे त ॿी जॻह टुकरी उन्हनि खां वधीक उन जो अघु वरी 1980 में उन गॾिजी करे चयो त चई हाणे वरी मां बि तो सां गॾु आहियां साईं खे दावत कर अल्लाह वारनि जो चिड़ रम्ज़ ॾिठो आहे उहो ॻाईंदो आहे सोने दस्तगीर जो शान छो गाइदा हूँ जो सोने दस्तगीर जो शान इन करे गाइदा हूँ जो मतलब पूरी दुनिया की खबर है बुढ़ी जो मेड़ो बुढ़ियो तबाह थियो मानू मरी गरिया पर सोने दस्तगीर जी करामात सा वो जानी मेड़ो करी करे दुनिया ॾिठो ॾिसण वारन तव्हां सां ॿुधो से औलिया जी करामात बरहक है न मञण वारा उन्हनि जी मर्ज़ी आहे बहरहाल हाणे मां नाज जे लाइ गुज़ारिश कंदुसि असांजो प्यारो दोस्त हरदिल अज़ीज़